डिप्टी कमिश्नर शहरयार मेमण ऐं सिजावल इरीगेशन ड्रेनेज सब सिजावल आसिफ बलोच जी ख़ासि हिदायतनि ते जाती तालके तौड़े सिजावल ज़िले में ईंदड़ सिम नालनि जी खाटी कराइण वारो अमल जारी आहे। सिजावल शहर वटां गुज़रंदड़ 3R सिम नाले जी खाटी जो पिणु कमु हलंदड़ आहे। वॾे अरसे खां पोइ सिजावल जे 3R सिम नाले जी बहितरीन खाटी थियण ते शहरी तौड़े मक़ामी रहवासियुनि इरीगेशन ड्रेनेज सब डिवीज़न आसिफ बलोच जी वाखाण कई आहे। सिम नाले जे हलंदड़ कम जी निगरानी STO जावेद मक्सी कई, जंहिं हलंदड़ कम जो जाइज़ो पिणु वरितो। मक़ामी रहवासियुनि नज़ीर अहमद, डाडा कोरीजो, दिलबर, इनायत, मलाह, शुएब ऐं ॿियनि चयो आहे त असां ख़ुसूसन इरीगेशन ड्रेनेज सब डिवीज़न सिजावल आसिफ बलोच तौड़े लाॻापियल अमलदारनि अनवर कीरियो जा थोराइता आहियूं, जिन आज़ार बणियल हिन सिम नाले जी बहितरीन खाटी कराए असांखे अज़ाब खां निजात ॾियारी। सिम में खाटी खां अॻु गंदगी सबबि मच्छर नांग जीत हुआ ऐं शहर जे घरनि जी बदबू सबबि परेशान हुआसीं।